अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह व अला आलिका व सहाबिका या नूरुल्लाह। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। दोस्तों, 10 ॻाल्हियूं यादि रखना चाहिए। नंबर 1, अगर खुशी चाहियो था तो इबादत टाइम ते कयो। नंबर 2, अगर चेहरे ते रौनक चाहियो था तहजीद पढ़ो। नंबर 3, अगर सुकून चाहियो था पंहिंजे औलाद खे अहले सुन्नत जे इदारनि दीनी इदारनि में क़ुरान करीम ऐं दर्स निज़ाम पढ़ायो। नंबर 4, अगर सेहत चाहियो था तो घणे खां घणा रोज़ा रखो। नंबर 5, अगर मुसीबत जो हल ऐं छुटकारो चाहियो था तो सुबह शाम तो इस्तग़फ़ार पढ़ो। नंबर 6, अगर मुश्किल ख़त्म करणु चाहियो था तो हौला व क़ुव्वत इल्ला बिल्लाह पढ़ो। नंबर 7, अगर गम या परेशानियुनि के खां बचण चाहियो था तो हर वक्त दुआऊं घुरंदा कयो। नंबर 8, अगर घर में बरकत रहमत ऐं शिफ़ात चाहियो था तो घणे खां घणो ऐं कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा कयो। नंबर 9, अगर रूहानी ऐं क़ल्बी राहत हासिल करणु चाहियो था तो अल्लाह जे कामिल वलियनि आलिम बामल ऐं चङनि जी सोबत अख़्तियार कयो। नंबर 10, अगर महबूब मदीने वारे साईं जो इश्क ऐं मोहब्बत चाहियो था तो पंहिंजे पीर कामिल में फना थी वञो। यादि रखो, मुंहिंजी ॻाल्हियूं पसंदि अचे तो शेयर ऐं लाइक ज़रूरु लिखिजो। सदका जारी आहे।